रासिंग कराची के केतरनि इलाइक़नि मां अञा बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। हादसनि वाक़िअनि में फौत थियलनि जो अंग वधी 10 थी वियो आहे। शहर जे आई चंद्रीगढ़ रोड, यूनिवर्सिटी रोड ऐं डॉक्टर ज़ियाउद्दीन अहमद रोड ते बरसाती पानी बीठल आहे। ड्रेग रोड ऐं नाज़िमाबाद जा अंडरपास ट्रैफ़िक लाइ बंद थी विया आहिनि। बोल्टन मार्केट जे चो तरफ़ खारादड़ ऐं MA जिना रोड ते KMC जे हेड ऑफिस में अञा पानी जमा आहे। शहर में बोर वारी सूरतहाल सबब आम जिंदगी मफलूज थी वही आहे। ब्रेकिंग न्यूज़ टियों पिया। कराची के केतरनि इलाइक़नि मां अञा बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। हादसनि वाक़िअनि में फौत थियलनि जो अंग वधी 10 थी वियो आहे। शहर जे आई चंद्रीगढ़ रोड, यूनिवर्सिटी रोड ऐं डॉक्टर ज़ियाउद्दीन अहमद रोड ते बरसाती पानी बीठल आहे। ड्रेग रोड ऐं नाज़िमाबाद जा अंडरपास ट्रैफ़िक लाइ बंद थी विया आहिनि। बोल्टन मार्केट जे चो तरफ़ खारादर ऐं MA जिना रोड ते KMC जे हेड ऑफिस में अञा पानी जमा आहे। शहर में बोर वारी सूरतहाल सबब आम जिंदगी मफलूज थी वही आहे।